अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जी नई ईंदड़ी एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल आहे में सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो अवां पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर कुंज खे ककर वारनि जे हवाले करे छॾींदो ऐं उन्हनि खे चवंदो त अगरि तव्हां कुंज खे का बि नुक़सानु पहुचायो त पोइ तव्हां वाइदे ख़िलाफ़ी बि थी वेंदो ऐं पोइ तव्हांखे कॾहिं बि मां माफ़ न कंदसि ऐं पोइ मां तव्हांजे मथां बि भरोसो न कंदसि, यानी एतबार न कंदसि। रिदन चवंदो त तूं छोकिरी सिर्फ़ु असांजे हवाले कर, छोकिरी खे कुझु बि न थींदो। अगरि छोकिरी खे कुझु थियो त पोइ असां तुंहिंजा मयारी थी पवंदासीं, यानी तुंहिंजा पोइ ॾोही थी पवंदासीं। ऐं रेस मंसूर चवंदो त तव्हांखे हाणे ॻाल्हाइण में अचिणो ई पवंदो, मां छो जो तव्हांजे ऐं मुराद वारे विच में ॻाल्हियूं कराइण पियो चाहियां। इन ॻाल्हियुनि में तव्हांखे हर हाल में अचिणो ई पवंदो। रेदन चवंदो त रेस जॾहिं बि तव्हां ॻाल्हियूं रखो त मूंखे इतला कजो, मां हर हाल में ॻाल्हाइण में ईंदुसि। हाणे असांखे ॾिसणो इहो आहे त तूं असां सां कहिड़ो इंसाफ़ पियो करी, यानी ॻाल्हाइण में। ॾिसूं त असांखे गुलपरी वापसि कराए थो ॾीं या न, यानी ककर जी ज़ाल असांखे वराए थो ॾीं या न। रेस मंसूर चवंदो त अगरि तव्हां फ़ैसिले में ॾोही थियो त पोइ तव्हांजी गुलपरी यानी ककर जी ज़ाल खे कॾहिं बि वापसि न कयो वेंदो, यानी पोइ इन ॻाल्हि ते मुराद राज़ी कॾहिं बि न थींदो। उन करे तव्हांखे ॻाल्हियुनि में डरड़ो थियणो ई पवंदो। कुझु ॻाल्हियुनि में तव्हां डरा थियो ऐं कुझु ॻाल्हियुनि में मुराद वारा डरा थींदा, इनजे करे पोइ फ़ैसिलो थी सघे थो, न त फ़ैसिलो कॾहिं बि न थींदो। हिकु पासे तव्हां ज़िद में हूंदो ऐं ॿिए पासे मुराद वारा ज़िद में हूंदा, उनजे करे फ़ैसिलो न निबरंदो। उन करे मां तव्हांखे अर्ज़ु पियो कयां त तव्हां इन ज़िद खे छॾे ऐं मुराद वारनि सां ठाह कयो, यानी ॻाल्हियुनि जो वाट खोलियो। इन्हनि सां ई अव्हांखे फ़ाइदो हूंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, तव्हां ॾिसंदो त रेज़न हाणे वञी रेस शाहनवाज़ सां मिलंदो। रेस शाहनवाज़ खे चवंदो त असां छोकिरी हाणे वापसि कराई, हाणे तूं जेको बि चाहींदे त रेस मंसूर खे असां उहो ई सज़ा ॾींदासीं, यानी उनखे हाणे मारण असां लाइ आसानी बणिजी चुकी आहे। हाणे हू कॾहिं बि ज़िंदा न रही सघंदो, उनजे करे तूं हाणे असांखे सिर्फ़ु इजाज़त ॾे त इन रेस मंसूर खे असां तोखे हर हाल में मारे ॾींदासीं। रेस शाहनवाज़ चवंदो त रेज़न तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झ, तकड़ नाहे करिणो। अगरि तकड़ असां कयो त पोइ शैतानी जो कमु थी वेंदो, या अगरि असां तकड़ कयो त पोइ असां नुक़सान में वेंदासीं। उनजे करे तोखे 2-3 ॾींहं सब्र करिणो ई पवंदो। असांखे सोचे सम्झी पोइ इन रेस मंसूर ते हथु विझणो आहे, छो जो रेस मंसूर ख़तरनाक माण्हू आहे, यानी हू मिठो ज़हर आहे, असांखे बि कॾहिं पंहिंजो बणाइण जी कोशिशि कंदो। उन करे हाणे असांखे सोचे सम्झी पोइ कदम खणणो पवंदो, छो जो हू मरण लाइ ॾुखियो माण्हू आहे। रेज़न चवंदो त रेस मंसूर असांखां ताक़त में वधीक आहे, अगरि ताक़त में घटि हुजे हा त पोइ मां तोखे उनखे 2 ॾींहंनि जे अंदरि लेटाए ॾियां हा। ॿियो त हू हिकु मिठो ज़हर आहे, जेको उन सां ॻाल्हाईंदो आहे उनखे पंहिंजो बणाए वठंदो आहे, यानी पोइ उनखे पंहिंजो सॼण सम्झंदो आहे। उनजे करे हू हिकु मिठो ज़हर आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर हाणे सिधो हलियो वेंदो मुराद वटि। मुराद खे चवंदो त हाणे तोखे इनकार न करिणो पवंदो ॻाल्हियुनि तां, यानी मूं रेज़न वारनि खे राज़ी कयो आहे ऐं तव्हां बि राज़ी थी वञो त मां तव्हांजे विच में फ़ैसिलो करायां, यानी ॿिन्ही धुरनि खे हिकु करायां ऐं ॿिन्ही धुरनि सां इंसाफ़ करायां। इन में ई अव्हांखे फ़ाइदो आहे। अगरि तव्हां फ़ैसिलो न करायो त पोइ तव्हां नुक़सान में वेंदो। मुराद चवंदो त अगरि फ़ैसिले में हू मुंहिंजी भेण जो संग घुरनि त पोइ रेस मंसूर चवंदो त अगरि फ़ैसिले में तव्हां ॾोही थिया त पोइ तुंहिंजी भेण जो संग हुननि खे लाज़मी ॾियो वेंदो, यानी पोइ हुननि सां इंसाफ़ कयो वेंदो। अगरि हू ॾोही थिया त पोइ तुंहिंजी भेण जो संग हुननि खे ॾनी ॾियो वेंदो। इन करे हाणे तव्हांखे ॻाल्हियुनि में अचिणो ई पवंदो। मुराद चवंदो त रेस मंसूर तव्हांजे लाइ सिर बि हाज़िर आहे, तव्हां जीअं कंदो असां उहो ई कंदासीं। भली तव्हां असां सिर जो सीसी वढे छॾियो, बरहार असां कुझु बि न कंदासीं, सिर्फ़ु असांजो सिर ई तव्हांजे लाइ हाज़िर आहे। तव्हां जेको चवंदो असां उहो ई कंदासीं। पोइ रेस मंसूर चवंदो त हाणे तव्हां पोइ ॻाल्हियुनि जो इंतज़ारु करे छॾियो, मां बि ॻाल्हियुनि जो टाइम रखी ऐं पोइ तव्हांखे इतला ज़रूरु कंदुसि। दोस्तों, असां अगरि ईंदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।